मुअत्तल करण जो ऐलान करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां कयूं था। इमरान ख़ान इहो ट्वीट कयो आहे। इमरान ख़ान तरफ़ां जेल भरियो तहरीक मुअत्तल करण जो ऐलान करे छॾियो आहे। चूंडनि जो ऐलान न थियण ते इमरान ख़ान तरफ़ां जेल भरियो तहरीक जो ऐलान कयो वियो हो ऐं कुझु अॻवाननि कारकुननि गिरफ़्तारियूं बि पेश कयूं हुयूं। इमरान ख़ान जो इहो चवणु आहे त फ़िलहाल इन तहरीक खे मुअत्तल कयूं था, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां कयूं था। PTI चेयरमैन इमरान ख़ान जेल भरियो तहरीक मुअत्तल करण जो ऐलान करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां कयूं था। इमरान ख़ान इहो ट्वीट कयो आहे। अवां खे ख़बर ॾियो पिया इमरान ख़ान तरफ़ां जेल भरियो तहरीक मुअत्तल करण जो ऐलान करे छॾियो आहे। ॿिनि सूबनि में चूंडनि जो ऐलान न थियण ते इमरान ख़ान एहतजाजनि जेल भरियो तहरीक जो ऐलान कयो हो ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान जेल भरियो तहरीक मुअत्तल करण जो ऐलान करे छॾियो आहे।